अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थहीम आई तव्हां ॾिसी रहा आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी ड्रामे में घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों उहो कीअं मज़ो थियण वारो आहे इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं जे अगर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, सब खां पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामो कीअं लॻी रहियो आहे। दोस्तों इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो घणो मज़ेदार थियण वारो आहे। उहो कीअं थियण वारो आहे इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। जी दोस्तों, तमामु जल्द अचण वारी किस्तनि में तव्हांखे हिन ड्रामे में हबीब पांवार नज़र ईंदो। दोस्तों हबीब पांवार हिकु तमामु बहितरीनु अदाकार आहे ऐं हबीब पांवार जी हिकु तमामु सुठी अदाकारी आहे। दोस्तों जे अगर तव्हांखे हबीब पांवार जी अदाकारी पसंदि आहे त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।